रत देस तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे, तुंहिंजो बि कर्ज़ लही वञे, मुंहिंजो बि नसीब ठही वञे। सियासी मदरसे वाले इस्लाम नहीं सिखाते, सियासी मदरसा वाले वहां बैठ करके छोटे बच्चों को सिखाते हैं बम कैसे बनाओ, बंदूक कैसे चलाओ। प्यारा दोस्तों, झूलेलाल। अॼु शहीद बीबी जी 67वीं सालगिरह आहे। उहा न रुगो नाले जी बेनज़ीर कोन हुई, पर हू बेनज़ीर हुई। उहा हस्ती जेका हर दिल अज़ीज़ ऐं माण्हुनि जे दिलनि में रहंदी हुई ऐं सदियुनि ताईं ग़रीब बेपोच माण्हू जे दिलि में रहंदी। बेनज़ीर जेका ग़रीब बेपोच नाउमेद ऐं बेसहारा माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ॾढ हुई। प्यारा दोस्तो, हुन हस्ती खे असीं प्यार मां हाणे शहीद राणी बि सॾियूं था, अदी बेनज़ीर बि सॾूं था, ऐं सॼे मुल्क जा माण्हू कंहिं वक़्त में हुन खे सूबनि जी ज़ंजीर चवंदा हुआ। ही सिंध जा ई 21 जून 1953 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे घर में पैदा थी ऐं संदसि वालदा जो नालो मोहतरमा नुसरत भुट्टो हुई। ही सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि में वॾी हुई। हिन जा भाउर मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो ऐं भेण सनम भुट्टो हुई। शुरूआती तइलीम कॉन्वेंट स्कूल कराची में ऐं कॉन्वेंट स्कूल मरी में पिराई ऐं पोइ आला तइलीम लाइ हार्वर्ड यूनिवर्सिटी ऐं ऑक्सफोर्ड कॉलेज लंडन में तालीम पढ़ाई। दौरान तइलीम ही कॉलेज जी यूनियन जी सदर पिणु रही। जॾहिं भुट्टो साहब हिंदुस्तान ॻाल्हियुनि लाइ वियो त वफ़द में हिंद खे बि साण वठी वियो ऐं हुते शिमला मुआहिदे जे वक़्तु बि ही भुट्टे साहब सां साण हुई। पोइ जॾहिं पाकिस्तान में इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस थी, तॾहिं बि ही भुट्टे साहब सां साण हुई। जॾहिं 1977 में हिन जे वालिद जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जी हुकूमत ख़त्म कई, ज़िया जेको फ़ौज जो सरबराह हो तंहिं हिन जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो, तॾहिं ही लंडन वञा मोटी आई। उहो दौरु वॾो कहरी दौरु हो। कारकुननि पंहिंजे क़ाइद खे क़ैद मञा छॾाइण लाइ पंहिंजे पाण खे बाहियूं ॾिनियूं, जेलनि में विया, कोड़ा खाधा ऐं फायूं खाधियूं। उहो दौरु पार्टी ते ॾाढो ॾुखे में ॾुखियो दौरु हो, जॾहिं कारकुननि खे ज़ोरी टार्चर सेलनि में विधो वियो। तंहिं वक़्त में ही ऐं हिन जी माउ नुसरत भुट्टो साहिबा मैदान में निकिरी आयूं ऐं पार्टी जी वाॻ संभालियूं ऐं भुट्टे साहब जी रिहाई लाइ जदोजहद कई। 2 साल लगातार केॾी महिल जेल में, केॾी महिल नज़रबंद, उहे सख़्तियूं
हिननि बर्दाश्त कयूं जेको ॿियो तसवर नथो करे सघे। हिन जा भाउ जलावतनी में ऐं पीउ जेल में। हिन जे पीउ खे हिकिड़े क़तल जे कूड़े केस में फाही ॾेई छॾी ऐं राति पेट में हुनजो मड़ लाड़काणे नियो वियो ऐं हुते दफ़नाए छॾियो। उहो दौरु जिन ॾिठो आहे उन्हनि खे ख़बर आहे त उहो दौरु केॾो ॾुखियो हो। अॼु जे सियासी वर्कर खे उहा ख़बर ई कोन्हे। ज़िया हिननि खे हिसाइण लाइ पंहिंजा ज़ोर लाथा, कई हरबा हलाया, पर इहे न झुकियूं ऐं न आण मञी। भुट्टेजा साहिब जी फांसी खां पोइ हिन आण न मञी ऐं ज़िया आमिर सां मुआदो अटकाइण जो फ़ैसिलो कयो। पोइ हिन MRD तहरीक हलाई, उन में हिन जा कई कारकुन शहीद थिया ऐं पोइ हिन खे जलावतन कयो वियो। दौरान जलावतनी हिन माठ न कई, हुतां वेही पार्टी हलाई ऐं ज़िया जे ख़िलाफ़ जदोजहद कई। 1986 में ही ॿीहर वतन मोटी आई ऐं हिन पंहिंजो प्रोग्राम लाहौर जो रखियो। हुतां खां ही लथी एयरपोर्ट तां। माण्हुनि जा अंबू बेशुमार माण्हू हिन जे इस्तक़बाल लाइ गॾु थिया। इहो ॾिसी आमिर रुॾी वियो ऐं हुन पोइ इलेक्शन जो ऐलान कयो। अहिड़ो जलसो पाकिस्तान जी तारीख़ में कंहिंजो बि कोन थियो। 18 दिसंबर 1987 में हिन आसिफ ज़रदारी सां शादी कई। उन शादी में हिन जा कारकुन सभु हिन सां गॾु हुआ। उहा शादी यादगार शादी हुई। शादी खां तुर्त पोइ इलेक्शन जी तयारी शुरू करे छॾी, जेका 1988 में इलेक्शन में हिन कामयाबी माणी ऐं पाकिस्तान जी वज़ीर आज़म जो हल्फ़ खयो। इहा वाहिद औरत अॻुवाण हुई मुस्लिम वर्ल्ड जी जेका वज़ीर आज़म थी ऐं सभिनी खां नंढी ॼमार जी वज़ीर आज़म जो बि एज़ाज़ बेनज़ीर साहिबा खे आहे। हिन 2 दफ़ा हुकूमत कई, पर हिन जी हुकूमत खे ताक़तवर धुरियुनि तस्लीम कोन कयो ऐं हिन जे ख़िलाफ़ साज़िशूं शुरू थियूं ऐं हिन जी 2 दफ़ा हुकूमत मुख़्तलिफ़ इल्ज़ाम ॾेई ख़तमु कई वई। दौरान हिन जे हुकूमत जे हिन जे भाउ मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो ऐं हिन जी हुकूमत बरतरफ़ कई वई। हिन जे मुड़ुस ते कई इल्ज़ाम हणी जेल में विधो वियो ऐं उहे इल्ज़ाम पोइ कूड़ा साबित थिया ऐं हिन 11 साल उन्हनि कूड़नि इल्ज़ामनि में हिन जे मुड़ुस जेल काटी। हिन पंहिंजी हयाती में 2 आमिरनि सां टकर खाधो, ज़िया-उल हक़ ऐं मुशर्रफ जे 8 सालनि खां पोइ हिन मिसाक जमहूरियत ते सही कई ऐं ॾे मोटी आई। जॾहिं ही कराची एयरपोर्ट ते लथी त माण्हुनि जा अंबू गॾु थी विया। एतिरा माण्हू जेको ॻणप खां मथे हुआ। हिन जॾहिं पंहिंजे माण्हुनि खे इस्तक़बाल लाइ
ऐं पंहिंजी धरती खे ॾिठो त हिन खां बेइख्तियार लुढ़क वई, पर दुश्मन ताड़ में वेठो त ही 8 सालनि खां पोइ बि एॾी मक़बूलियत आहे, अवाम जे दिलनि में आहे, हू ताड़ में वेठो त हिन सां खे कुझु न कुझु नुक़सानु पहुचाइजे। उन ई रैली में जेको माण्हुनि सां गॾु आई पे कारसाज़ वटि हिकिड़ो बम धमाको थियो, तंहिंमें ही मौजज़ाना तौर ते बची वई, पर बेशुमार कारकुन शहीद थी विया ऐं घणा ज़ख़्मी थी विया। पोइ ही धरती जाई पंहिंजे कारकुननि जे ज़ख़्मियुनि जो ॿुधी यकदम बिना प्रोटोकॉल जे, बिना सिक्योरिटी जे लियारी पहुती ऐं पंहिंजे कारकुननि खे दिलासो ॾिनो। उतां खां ई आमर खे हिकिड़ो न्यापो ॾिनो त न, आऊं ॾिनी कोन आहियां, आऊं पंहिंजे कारकुननि सां गॾु आहियां, ऐं तुर्त दुबई वई ऐं हुतां मोटी। हिन खे ख़बर पइजी वई त हाणे मूंखे क़त्ल करे छॾंदा, पर ही पंहिंजी जाइ ते साबित क़दम रही ऐं पूरे पाकिस्तान में रैलियूं कढियूं, जलसा कया। पोइ रावलपिंडी जिते हिन जे वालिद साहब खे बि शहीद कयो वियो, हुते हिकिड़े जलसे में जेको हिन जे लाइ आख़िरी जलसो हो, पंहिंजो जलसो पूरो करे ही जॾहिं वापसि मोटी पे, तॾहिं दुश्मन ताक़ में हो ऐं कुझु गोलियूं हलियूं, कुझु धमाका थिया ऐं ही सभिनी जी राणी असां खां मोकिलाए वई। कारकुननि खे ऐं पंहिंजे चाहींदड़नि खे, पंहिंजे प्यारनि खे अकेलो रड़ंदो छॾे उन माॻ ते वई जितां को वापसि कोन मोटियो। हिन जो मड़ पंहिंजी जनम भूमि लाड़काणे रवानो कयो। हिन सियासत में पंहिंजो सभु क़ुर्बान करे छॾियो, पीउ, माउ, भाउ, पंहिंजो पूरो कुटुंब, पर हिन आमिर खां आण न मञी अॼु गली खुदा बख़्श में पंहिंजे कुटुंब सां आरामी आहे। ए धरती तोखे भेट ॾिना, कंहिं लुढ़क पुड़ा, कंहिं माक पुड़ा, जिन तोखे पंहिंजो रत ॾिनो, से सभु खां पाण मल्हाए विया। चङो प्यारा दोस्तो, मोकिलाणी कोन्हे, वरी मिलंदासीं, तेसि ताईं अलाह भाई।